درس قرآن درس قرآن दुनिया जे अंदरि सभ खां वॾे में वॾो ज़ालिम केरु आहे ऐं दुनिया जे अंदरि माण्हुनि अलाह ताला जे मथां कूड़ कीअं घड़िया आहिनि। त अलाह पाक फरमाए थो वमन अज़लम मिमन इफ्तरा अलल्लाहि कज़िबन, त केरु आहे उन शख़्स खां वधीक ज़ालिम जेको अलाह ताला जे मथां कूड़ थो हणे। त दुनिया जे अंदरि जेकॾहिं ॾिठो वञे तारीख़ खे जेकॾहिं ॾिठो वञे त जेतिरा माण्हुनि दुनिया जे अंदरि अलाह ताला जे मथां कूड़ आया आहिनि, शायदि ई कंहिं हस्ती जे मथां एतिरा कूड़ ॻाल्हाए विया हुजनि। यहूदनि अलाह ताला जे लाइ चयो त नऊज़ बिल्लाह हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम अलाह ताला जो पुटु आहे, ऐं ईसाइनि चयो त हज़रत ईसा अलैहिस्सलाम अलाह ताला जो पुटु आहे। ऐं यहूदनि पंहिंजे लाइ चयो त नहनु अबनाउल्लाहि व अहिब्बाहु, यानी असां अलाह ताला जा पुट ऐं अलाह ताला जा प्यारा आहियूं। असांखे अलाह ताला अज़ाब न कंदो मगर त 10 ॾींहं जेके असां गाबे जी पूॼा जे अंदरि गुज़ारियासीं। ऐं मके जे मुशरिकनि ऐं जाहिलनि चयो त नऊज़ बिल्लाह फ़रिश्ता ऐं मलाइका इहे अलाह ताला जूं नियाणियूं आहिनि। ऐं मके जे मुशरिकनि चयो त अलाह ताला अकेलो न आहे, अलाह ताला दुनिया खे हलाइण में अकेलो न आहे, बल्कि अलाह ताला सां गॾु इहे असांजा जेके लात मनात उज़ा ऐं 360 जेके बुत आहिनि उहे बि अलाह ताला सां गॾु शरीक आहिनि। अलाह ताला दुनिया जूं समूरियूं मजबूरियूं वग़ैरह अकेलो कीअं पूरो करे सघे थो, बल्कि इहे जेके बुत बि आहिनि उहे बि अलाह ताला सां गॾु आहिनि। ऐं मौजूदा दौर जे मुशरिकनि जी बि इहा ई ॻाल्हि आहे त अलाह ताला आहे, लेकिन जेके हुनजा मुक़रब बंदा आहिनि, जेके हुनजा दोस्त आहिनि, वली आहिनि, उहे बि घटि न आहिनि। ऐं मौजूदा मुशरिक इहो चवंदा आहिनि त असां हिननि जा सवाली आहियूं ऐं इहे अलाह ताला जा सवाली आहिनि, ऐं हिन जे ज़रिए सां असां अलाह ताला खां घुरंदा आहियूं। त अलाह ताला इहा ॻाल्हि फरमाए थो त जेको माण्हू अलाह ताला जे मथां कूड़ घणे थो उन खां वधीक कोई ज़ालिम ई न आहे। उलाइक युअरज़ून अला रब्बिहिम, ऐं इहे माण्हू क़यामत में अलाह ताला जे साम्हूं पेश कया वेंदा। वयक़ूलु लशहादु हाउलाइ लज़ीना कज़बू अला रब्बिहिम, ऐं हिन वक़्तु गवाही ॾींदा त हीअ आहिनि उहे मुशरिक जंहिं अलाह ताला जे मथां कूड़ आहियूं ऐं अलाह ताला जे मथां कूड़ घड़ियो हुयो। त शायदि न मुराद मुफ़सिरीन किराम फरमाइनि था त अंबिया किराम हूंदा, यानी जंहिंजी क़ौम उन शिरक जे अंदरि मुब्तला हुई ऐं अलाह ताला जे मथां कूड़ आहियूं, उहे नबी उन जे मथां गवाही ॾींदा। ऐं बाज़ मुफ़सिरीन फरमाइनि था त उन्हनि जा उज़वा बि उन जे ख़िलाफ़ु गवाही ॾींदा त इहे मुशरिक हुया ऐं हिननि उज़वनि सां हिननि फिलाणा गुनाह कया। जीअं सूरत यासीन जे अंदरि अलाह ताला इहा ॻाल्हि ज़िक्र फरमाई आहे त अल-यौम नख़्तिमु अला अफ़वाहिहिम, अॼु ॾींहुं असां उन्हनि जे वातनि जे मथां मोहर लॻाए छॾींदासीं। वतुकल्लिमुना अयदीहिम वतशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून, ऐं इन खां बाद में अलाह ताला फरमाए थो त असां उन्हनि जे उज़वनि खां ॻाल्हाईंदासीं, उन्हनि जी ज़बान जे मथां ताला लॻी वेंदा, उन्हनि जा कन ॻाल्हाईंदा, उन्हनि जूं अखियूं ॻाल्हाईंदियूं ऐं उन्हनि जा उज़वा ॻाल्हाईंदा। ऐं रिवायत जे अंदरि अचे थो त सभ खां पहिरियों जेको उज़वो उन मुजरिम जे ख़िलाफ़ु गवाही ॾींदो उहो इंसान जी सतर हूंदो त हिन असांजे ज़रिए सां फलाणा गुनाह कया हुया। त इंसान उन उज़वनि जे तरफ़ मुखातिब थी करे चवंदो त तव्हांजो सत्यानाश थिए, मां तव्हांजे करे इहे समूरा दुनिया जे अंदरि गुनाह कया ऐं अॼु तव्हां मुंहिंजे ख़िलाफ़ु गवाही ॾियो था। त उहे फ़रिश्ता उनखे चवंदा त असांखां उहो ई रब ॻाल्हाए थो जेको रब ज़बान खां ॻाल्हाईंदो आहे। त क़यामत में इहे उज़वा ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा गवाह उन मुजरिम जे ख़िलाफ़ु गवाही थींदा। अला लअनतुल्लाह अला ज़ालिमीन, ऐं हिन वक़्तु फ़रिश्ता ऐलान कंदा ऐं ॿिया माण्हू बि ऐलान कंदा त ज़ालिमनि जे मथां अलाह ताला जी लानत हुजे। ऐं ज़ालिम कंहिंखे चइबो आहे, अलाह ताला हुनजी वस्फ़ ज़िक्र फरमाए थो त अल्लज़ीन यसुद्दूना अन सबीलिल्लाह, जेके माण्हुनि खे अलाह ताला जे रस्ते खां रोकनि था ऐं क़ुर खां रोकनि था। वयबग़ूना इवजा, ऐं हुन जे अंदरि ॾिंगाई ऐं ट्रेवड़ी कजी तलाश करनि था, उहे माण्हू ज़ालिम आहिनि। त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में जेके इस्लाम जे निफ़ास में ऐं इस्लाम जे निज़ाम जे निफ़ास में जेका रुकावट हुया उहे उन वक़्त जा यहूदी हुया ऐं हिन वक़्त जा काफ़िर ऐं मुशरिक हुया। लेकिन इन दौर जे अंदरि मौजूदा दौर में असांजे मुल्क जे अंदरि जेकॾहिं इस्लाम जे क़ानून जे निफ़ाज़ में ऐं क़ुर जे क़ानून जे निफ़ाज़ में जेकॾहिं रुकावट आहिनि त उहे असांजा हुक्मरान आहिनि ऐं असांजा ई मुस्लमान आहिनि। जेकॾहिं असांजे मुल्क जे अंदरि हिकिड़ो हिंदू उथी करे बीह चवे थो त जनाबे स्पीकर शराब जे मथां क़ानून जारी थिए ऐं शराब जे मथां पाबंदी लॻाई वञे, त असांजो मुस्लमान उथी करे चवे थो त जनाबे स्पीकर मां हिन ॻाल्हि खे रद्द कयां थो, शराब जे मथां पाबंदी न लॻाई वञे। जेकॾहिं शराब ते पाबंदी लॻाई वेंदी त खोड़ सारा माण्हू महरूम थी वेंदा। ऐं असांजे मुल्क जे अंदरि अहिड़े क़िस्म जा क़ानून पास थियनि था जंहिंजे ज़रिए सां बेहयाई खे ऐं ज़िना खे प्रमोट कयो वञे थो। अहिड़े क़िस्म जा क़ानून पास थियनि था जंहिंजे ज़रिए सां निकाह जे मथां पाबंदी लॻाई वञे थी ऐं निकाह जे अंदरि मुश्किल पेश कई वञे थी। ऐं असांजे मुल्क जे अंदरि ताज़ो इहो क़ानून पास थियो त 18 सालनि खां घटि औरत जो निकाह न कयो वेंदो। जेकॾहिं को निकाह कंदो त हुनजे मथां क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। ऐं जेकॾहिं मुस्लमान इन क़ानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी करनि था त उनजे लाइ चयो वञे थो त अवां रियासत जा बाग़ी आहियो ऐं अवां क़ानून जे ख़िलाफ़ु कमु कयो था। जेको माण्हू क़ानून खे चैलेंज कंदो आहे उनजी सज़ा छा हूंदी आहे, यानी
जेको इस्लाम जे निफ़ाज़ जी ॻाल्हि करे थो ऐं क़ुर जे कानून जी ॻाल्हि करे थो त उनखे धमकायो वञे थो। बाक़ी उहे बेआई जी ॻाल्हि कनि था त उन्हनि जे मथां कंहिं बि क़िस्म जो काई बि रुकावट विधी नथी वञे। वाम बिल आख़िरत उम काफ़िरुन, ऐं अल्लाह ताला फरमाए थो त इहे माण्हू आख़िरत जा इनकारी आहिनि ऐं आख़िरत जा काफ़िर आहिनि। पोइ चाहे उहे अक़ीदे जे लिहाज़ सां हुजनि, मुशरिक़ अक़ीदे जे लिहाज़ सां उहे आख़िरत खे मञींदा न हुया। ऐं मौजूदा दौर जे अंदरि जेके असांजा हुक्मरान अगरचे थी सघे थो अक़ीदे जे एतबार सां उहे आख़िरत खे मञींदा हुजनि, लेकिन तयारी मां ईअं ई मालूम थिए थो त उनजी काई बि तयारी न आहे, उनजे दिलि में कोई ख़ौफ़ ई न आहे। इन मां ईअं मालूम थिए थो त उहे गोया कि आख़िरत जा मुनकिर आहिनि। अल्लाह ताला खां दुआ रखण जी